अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ तक आया संझा सैयद हल्दा से हेडलाइंस पर। पीपी अखबार ऐं सूबाई सलाहकार सैयद एजाज अली शाह शिराज़ी कराची जे अस्पताल में लाडाणो करे वियो। संदसि लाडाणे ते ठटो सिजावल मीरपुर साकरो घारो ऐं ॿियनि शहरनि में सोग जी लहर। एजाज शाह शिराज़ी कराची जे अस्पताल में कोरोना सबब दाख़िल हो। एजाज शाह शिराज़ी जनाज़े नमाज़ 4 वॻे अदा करण खां पोइ शामराज शाह शिराज़ी कब्रिस्तान में मिठी माउ हवाले कयो वेंदो। शिराज़ी ग्रुप जे सरवाण जे लाडाणे ते पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, पीपी सिंध जे सदर निसार खोड़ो, सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह, इस्माइल राहू ऐं ॿियनि अॻवाननि पारां ॾुख जो इज़हार। पाकिस्तान ऐं चीन जे एयरफोर्स जूं गॾियल फ़ौजी जंगी मश्कूं शाहीन ईगल 9 शुरू थी वयूं। ॿिन्ही मुल्कनि विच में गॾियल फ़िज़ाई फ़ौजी जंगी मश्कुनि जी शुरूआत बोल्हाड़ी बेस हट में थी। जंगी मश्कूं हलंदड़ महीने जी आख़िर ताईं जारी रहंदियूं। लाहौर वारो जलसो हर सूरत में थींदो। रैलियूं कढण ते नून लीग कारकुननि खे गिरफ़्तार कयो पियो वञे। अवामी रद्दअमल खे रोके नथो सघिजे। चौधरी बाक़िर अली जी गिरफ़्तारी जी मज़म्मत कयूं था। खेसि आज़ाद कयो वञे। मरियम नवाज़ जी रैली ॾिसी हुक्मराननि जा हौसला ख़ता थी विया आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं संदसि तर्जुमानुनि जा नाला ECL में शामिल कया वञनि। नून लीग तर्जुमान मरियम औरंगज़ेब जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। रेलवे वारे वज़ीर शेख रशीद चयो आहे त अपोज़िशन जी इस्तीफ़ाउनि सां इमरान ख़ान जी असेंबली ते फ़र्क़ु न पवंदो। मुल्तान जे घंटाघर वारो जलसो वाजिबी जलसो हो। मौलाना फज़ल रहमान जूं नज़रूं इस्लाम बदिरां इस्लामाबाद में खुतल आहिनि। सेनेट जी चूंडुनि खां पोइ इमरान ख़ान वधीक मज़बूत थी वेंदो। हालतूं कहिड़ियूं बि हुजनि, PDM खे को बि फ़ाइदो न थींदो। फ़ौज जी सॼी सूरत-हाल ते नज़र आहे। नून लीग मां शीन लीग ज़रूरु ठहंदी। सिंध हुकूमत सिंध यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर डॉक्टर फ़तेह मोहम्मद बुरफ़त खे जबरी मोकल ते रवानो करण वारो फ़ैसिलो वापसि वठी छॾियो। वॾे वज़ीर जे हुकम ते मोकल ते रवानो करण वारो नोटिफिकेशन वापसि। डॉक्टर फ़तेह मोहम्मद बुरफ़त ॿीहर VC जी चार्ज संभाले वरिती। डॉक्टर फ़तेह मोहम्मद बुरफ़त जो चवणु आहे त अदालत मां इंसाफ़ मिलियो आहे। ॿीहर यूनिवर्सिटी मामलनि खे बहितर कंदसि। मुल्क में कोरोना वायरस सबब वधीक 56 मरीज़ फौत। हयातियूं विञाईंदड़नि जो अंग वधी 8603 थी वियो। NCOC मूजिबि मुल्क में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जा वधीक 3138 नवां केस आहिनि। 2575 मरीज़नि जी हालत ॻणिती जोगी। कोरोना वायरस सबब मुतासिरनि जो अंग 4,29,280 थी वियो। कोरोना जे फॉल केसिस जो अंग 46,376 थी वियो। हैदराबाद में कोरोना विघे वधीक हिकु ॼणो फौत। ज़िले में फौतुनि जो अंग 150 थी वियो। नौशहर फिरोज ज़िले में कोरोना जा वधीक 9 केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग 1208 थी वियो। CTD लाहौर दहशतगर्दी जो वॾो मंसूबो नाकाम बणाईंदे 5 दहशतगर्दनि खे गिरफ़्तार करे वरितो। दहशतगर्दनि वटां दस्ती बम हथियार, अफ़गान करेंसी, मोबाइल फ़ोन्स ऐं हसास हंधनि जा वीडियोज़ बि बरामद कया विया। CTD इख़्तियारनि जो चवणु आहे त गिरफ़्तार दहशतगर्दनि लाहौर में सिविल सेक्रेटरीट खे निशानो बणाइण जो मंसूबो जोड़े रहिया हुआ। गिरफ़्तार दहशतगर्दनि जी सुञाणप समरकंद अब्दुल रहमान, वज़ीर गुल, असमतुल्ला ऐं इमरान जे नाले तौरु थी आहे। CTD लाहौर में बि केस बि दाख़िल कयो वेंदो। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत मनी लॉन्ड्रिंग ऐं नकली बैंक खातनि वारे केस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं संदसि भेण फरियाल टालपुर जी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। ॿुधणी दौरान नैब प्रोसिक्यूटर वसीम जावेद पेश न थियो। अदालत कार्रवाई हलाइण बिना ॿुधणी 18 दिसंबर ताईं मुलतवी करे छॾी।
सुप्रीम कोर्ट में जस्टिस काज़ी फाइज़ ईसा खिलाफ सदारती रेफरेंस से फैसले बाबत नज़रसानी दरख्वास्त से बुधनी अदालत बेंच जी जोड़जक बाबत फैसलो महफूज़ करे छॾियो। जस्टिस उमर अता बंदयाल रिमार्क्स न आहे त समूरनि धुरियुनि जा मौक़िफ़ ॿुधण खां पोइ मुनासिब वक़्त ते फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। अदालत लतीफ़ आफरीदी खे ईंदड़ ॿुधनी ते लिखत में दलील जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। जामशोरो भरसा ॻोठ फ़कीरात खोसो में इमाम अली खोसो कारे इल्ज़ाम हेठि 25 वरियनि जी ज़ाल ज़ुलेखा खोसो खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले। लाड़काणे भरिसां ट्रैक्टर जो मोटरसाइकिल खे टक्कर, हिकु ॼणो फौत थी वियो, हिकु ज़ख़्मी। पनियाकिल भरिसां क़ौमी शाहराह ते ट्रालर जो मोटरसाइकिल खे टक्कर, सांगी वासी नौजवान फौत थी वियो, हिकु ज़ख़्मी। काज़ी अहमद भरिसां ॻोठ डेड़ा वटि ट्रक ऐं मोटरसाइकिल में टक्कर, हिकु ॼणो फौत, हिकु ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल।